सांगड़ में गैर मयारी ज़रई बीज के ख़िलाफ़ कार्रवाई के तहत दुकानदार दुकान बंद करे फ़रार थी विया। वफ़ाक़ी इदारे सीडा एक्ट्स इन्फोर्समेंट इस्लामाबाद की टीम कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ दुकाननि जी चेकिंग कई। सांगड़ में गैर मयारी बीज पोखण सबब हारियुनि खे काफ़ी माली नुक़सान थींदो आहे। डायरेक्टर हयातुल्ला तरीन जो चवणु हो त सांगड़ में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गैर मयारी गैर रजिस्टर्ड हाइब्रिड ज़रई बीज ज़ब्त कया विया आहिनि। गैर मयारी नकली बीज ठाहींदड़नि ख़िलाफ़ अदालतुनि में केस दाख़िल कया वेंदा। डायरेक्टर सीडा हयातुल्ला तरीन सांगड़ में 5 दुकान सील करे छॾिया ऐं चवणु हो त हुकूमत हारियुनि खे रिलीफ ॾेई रही आहे। सांगड़ में गैर मयारी बीज बरामद करण जे कानून ते अमल न कयो वियो। असांजी टीम सॼी सिंध में गैर मयारी बीज विकिरो कंदड़ कंपनियुनि ऐं दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रही आहे। सीडा जो पहिरियों तरजीही फ़ैसिलो ज़राअत ऐं आबादकारनि खे फ़ाइदो ॾियण लाइ मयारी बीज विकिरो कयो वञे, जीअं ज़राअत ऐं आबादकारनि खे फ़ाइदो पहुचाए सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।